future. You know that today our topic is from textbook, and it is very essential topic for you. We have here lesson number first from 6th class, practicing cleanliness. You know the meaning of practicing cleanliness? It means to do the exercise, to make the exercise, to do the exercise, make the exercise on cleanliness. बाबा cleanliness topic आहे, ठीक आहे, practicing cleanliness, सफ़ाई ते मश्क करण, सफ़ाई ते कम करण. practicing जेको आहे वर्ब आहे, छा बाबा practicing वर्ब आहे. फर्स्ट लेसन पढ़ियो आहे 6th क्लास जो इंग्लिश सिंध टेक्स्ट जो. इट इज अबाउट क्लीनलीनेस, सफ़ाई जे बारे में आहे. हमज़ा एंड अब्दुल्ला, टू कैरेक्टर्स आर देयर, हमज़ा एंड अब्दुल्ला. इट इज रिटन इन द फॉर्म ऑफ डायलॉग, डायलॉग जे फॉर्म में लिखियल आहे, डायलॉग जे सूरत में लिखियल आहे. क्लीनलीनेस जे बाबत आहे, सफ़ाई जे बाबत आहे, ठीकु आहे. प्रैक्टाइजिंग जेको आहे ही वर्ब आहे. प्रैक्टाइजिंग जो मतलब है मश्क करण, अमल करण, ठीक है. जेको प्रैक्टिस लफ्ज़ लिखियो वेंदो आहे, प्रैक्टिस PRACTICE, उहो नाउन में शामिल हूंदो आहे. छा हूंदो आहे? उहो नाउन हूंदो आहे. ऐं ही जेको टॉपिक मूं लिखियो आहे क्लीनलीनेस, क्लीनलीनेस छा आहे? क्लीनलीनेस जेको आहे नाउन आहे, ठीकु आहे. यानी जेको क्लीन वर्ब आहे, उन क्लीन वर्ब जो छा आहे? नाउन आहे, ठीकु आहे. यानी जंहिंजे आख़िर में NESS अचे उहो नाउन हूंदो, ठीकु आहे. अच्छा, असांजो टॉपिक आहे सिनोनिमस बाबा, वर्ड एंड इट्स सिनोनिमस. सिनोनिमस मीन्स हम माना, हम माना, साॻी माना वारो लफ़्ज़. अच्छा, सिनोनिमस जेको हूंदो आहे हुन में असां छा कंदा आहियूं? एज़ इट माना ॻोल्हण जी कोशिशि कंदा आहियूं. एज़ इट माना सिनोनिमस मां कॾहिं कॾहिं कोन बि मिलंदी आहे, बिल्कुलु साॻी माना. उहो वर्ड जे मुताबिक़ असां उन सेंस जे मुताबिक़ उन मां ठाहींदा आहियूं, ठीकु आहे न. हाणे हीअ जेके मूं लिखिया आहिनि, इन जा 2 या 3 या कंहिंजा 4 बि लिखियो हूंदो, कंहिंजो हिकिड़ो बि लिखियो हूंदो. उहे जेके मूं लिखिया आहिनि उहे तव्हांजे फर्स्ट लेसन मां ॻोल्हे अहिड़ा लिखिया आहिनि जेके तव्हांजे टेस्ट जे मुताबिक़ आहिनि, ठीकु आहे. हूअं त हिकिड़े जा 10 बि थियनि था, हिकिड़े जा 10 बि आहिनि, पर मे बि उहे असांजे इस्तेमाल में न अचनि. हीअ जेके कॉमन शयूं आहिनि उहे मां तव्हांखे करायां, ठीकु आहे पुट. विज़िट, विज़िट हिन लेसन में इस्तेमालु थियल आहे, ठीकु आहे. विज़िट वर्ब तौर बि इस्तेमालु थींदो आहे, विज़िट नाउन तौर बि इस्तेमालु थींदो आहे. विज़िट जो सिनोनिमस आहे टूअर. छा बाबा? टूअर, ठीकु आहे. विज़िट जो जेकॾहिं सिनोनिमस अचे थो असां ॾे, द सिनोनिमस ऑफ विज़िट इज़, हेठां 2-3 ऑप्शन लिखियल आहिनि. टूअर बि लिखियल आहे, गो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस लिखियल आहे, ठीकु आहे. असांखे छा करिणो आहे? टूअर करिणो आहे. अच्छा बाबा, ब्राइट लफ़्ज़ी माना हिननि जी अचे थी पुट? विज़िट माना घुमण या सैर, विज़िट माना घुमण या सैर. जिन में वर्ब जी माना कढंदासीं त पोइ छा मिलंदो? वर्ब जी माना कढंदासीं पोइ घुमण, ठीकु आहे. ऐं जिन में नाउन जी माना कढंदासीं पोइ सैर, ठीकु आहे. नाउन जी सूरत में इस्तेमालु थियल हूंदो आहे न, पोइ किताबनि में लिखियलु हूंदो आहे अ विज़िट, अ विज़िट, उन सां बि लॻल हूंदो आहे आर्टिकल, ठीकु आहे. ब्राइट, ब्राइट जी माना आहे रोशन, चमकंदड़, ऐं ब्राइट जी माना सुठो हूंदी आहे, ठीकु आहे पुट. ब्राइट जो सिनोनिमस थींदो शाइन, शाइन, ब्रिलियंट, ग्लोइंग, ठीकु आहे पुट. शाइन जी माना चमकंदड़, ब्रिलियंट जी माना चमकंदड़ सुठो, ग्लोइंग जी माना बि आहे चमकंदड़ सुठो. अच्छा, बे, बे जो सिनोनिमस थींदो परचेज आर पे मनी फॉर. हाणे पे मनी फॉर छा आहे पुट? हीउ जेको लिखियो आहे ही हिन जो सिनोनिमस आहे, डायरेक्ट सिधो माना में मिलनि था पाण में, पर हीउ जेको आहे इहो माना जे मुताबिक़, सेंस जे मुताबिक़. थी सघे थो टेस्ट में अहिड़ी शइ अची वञे, लिखियलु हुजे द सिनोनिमस ऑफ बे, या जुमिले में लिखियलु हुजे आई एम गोइंग टू बाय दी थिंग्स, उन जे हेठां लिखियलु हुजे त पे मनी फॉर, पे मनी फॉर, टेक बारो, असां पे मनी फॉर कंदासीं, ठीकु आहे, जेकॾहिं परचेज वर्ड न हुजे त. चैटिंग, चैटिंग मीन्स ॻाल्हि ॿोल करणु, कचहरी करणु, ॻाल्हाइणु. चैटिंग जो सिनोनिमस आहे टॉकिंग, डिस्कशन, कन्वर्सेशन, ठीकु आहे. हिनखे वर्ब जे सूरत में हिते जेको आहे चैटिंग वर्ब जी सूरत में भी इस्तेमाल थींदो आहे, ठीकु आहे, नाउन जी सूरत में भी इस्तेमाल थींदो आहे। चैटिंग की माना कचहरी करण थींदी, चैटिंग की माना कचहरी भी थींदी नाउन जी सूरत में,
टॉकिंग डिस्कशन, डिस्कशन नाउन है, ठीकु आहे। कन्वर्सेशन नाउन आहे, जेकॾहिं हिन जो वर्ब ठाहींदासीं त कन्वर्स थींदो, CONVERSE, ठीकु आहे न। कंहिं बि नाउन मां जेकॾहिं असांखे वर्ब ठाहिणो आहे त उन मां TION रिमूव कंदा आहियूं त उहो असांजो वर्ब जी सूरत में अची वेंदो आहे, ठीकु आहे पुट। थ्रो, थ्रो जी माना आहे उछलाइण, ठीकु आहे पुट। थ्रो जो जेको सिनोनिमस थींदो ॿियो, ठीकु आहे, अदर मीनिंग जेका अदर वर्ड आहे फिलिंग, फिलिंग, फिलिंग जो मतिलबु आहे उछलाइण, ठीकु आहे पुट। कॉस्ट, कॉस्ट माना उछलाइण, कंहिं शइ खे फिटो करणु। ट्रेश, ट्रेश जो मतिलबु छा आहे पुट? ट्रेश माना छा? किचिरो, ट्रेश माना किचिरो। रबिश, रबिश जो मतिलबु आहे किचिरो, गंद किचिरो। गार्बेज जो मतिलबु आहे गंद किचिरो। जंक जो मतिलबु आहे गंद किचिरो, गंदगी, ठीकु आहे। इहे टई हिन जा सिनोनिमस आहिनि। अच्छा, बुक में ही ॿई इस्तेमालु थियल बि अथव, इहे बुक में ॿई इस्तेमालु थियल आहिनि। हाणे मथे हिकिड़ो वर्ड इस्तेमालु थी ईंदो आहे न, हेठि वरी जेकॾहिं ॿियो वर्ड वरी उन साॻिए वर्ड जी ज़रूरत पवंदी आहे त पोइ हेठि सिनोनिमस लेसन में इस्तेमालु थियल हूंदो आहे, साॻिए वर्ड जी रिपीटेशन कान थींदी आहे, ठीकु आहे न। अच्छा बाबा, अराउंड, अराउंड माना चौधारी। दे वर थ्रोइंग दी ट्रेश अराउंड दी पार्क्स, ठीकु आहे, उहे पार्क जे चौधारी जेकॾहिं किचिरो वग़ैरह उछले रहिया हुआ। सराउंडिंग मीन्स चौधारी, ऑन ऑल साइड्स ऑफ, ऑन ऑल साइड्स ऑफ, ठीकु आहे बाबा। ही सिधो सिधो हिन जो सिनोनिमस थियो, ही माना जे मुताबिक़, ही सेंस जे मुताबिक़, सही आहे। अच्छा, क्लीन, क्लीन जो मतिलबु आहे साफ़ करणु, क्लीन मतिलबु साफ़ करणु या साफ़, यानी इहो क्लीन वर्ब तौर बि इस्तेमालु थींदो आहे, ठीकु आहे, ऐं उन मां नाउन जेको ठहंदो आहे उहो क्लीनलीनेस मां लिखियो आहे, ठीकु आहे। क्लीन, नीट, टाइडी, ठीकु आहे। हेप, हेप जो मतिलबु आहे, हेप माना ख़बर आहे कंहिंखे? हेप माना ढेर, हेप माना ढेर, ढेर, ढिग। अच्छा, उन जो जेको अदर वर्ड आहे सिनोनिमस आहे पायल, पायल माना, पायल जो मतिलबु आहे ढेर, ठीकु आहे। अच्छा, माउंड, माउंड जो मतिलबु आहे ढेर, दड़ो, किचिरो जिन में असां घणो उछलींदा आहियूं पोइ ढेर ठही वेंदो आहे, ठीकु आहे, उनखे चइबो आहे हेप ऑफ डर्ट, हेप ऑफ डर्टीनेस, ठीकु आहे न। अच्छा, स्टेक जो मतिलबु आहे पुट ढेर, ठीकु आहे। ही टई हिन जा सिनोनिमस ठहनि था। रूल्स, रूल्स जो मतिलबु छा आहे पुट? कानून, क़ाइदा, उसूल। पार्क जेके हूंदा आहिनि उनजा उसूल हूंदा आहिनि, क़ाइदा हूंदा आहिनि, ठीकु आहे। व्हेन अब्दुल्ला एंड हमज़ा आर टॉकिंग, they talked about rules of park, that there are rules of park, you have to follow the rules of park. When we have to go to park, we should not throw rubbish and garbage in the park. रूल्स जो थींदो पुट प्रिंसिपल्स, प्रिंसिपल्स माना क़ाइदा, कानून, उसूल, या ॿियो वरी सिस्टम। यू हैव टू फॉलो अवर रूल्स, यू हैव टू फॉलो अवर सिस्टम, ठीकु आहे। अच्छा, प्री रीडिंग, लेसन में तव्हां ॾिसंदव लफ़्ज़ लिखियो हूंदो आहे प्री रीडिंग, छा बाबा? प्री रीडिंग, पोस्ट रीडिंग। सिंध टेक्स्ट जो किताब खणंदव तव्हां त लेसन जिन वटि तव्हां शुरूआति कंदव पढ़णु, पढ़ण खां पहिरां पहिरां मथे लिखियलु हूंदो आहे प्री रीडिंग। प्री रीडिंग मीन्स उहा जेका एक्टिविटी हूंदी आहे तव्हांखे बिफोर करणी पवंदी आहे, यानी अॻु में करणी पवंदी आहे उहा शइ, पोइ अॻिते तव्हांखे लेसन ॾांहुं वञिणो हूंदो आहे, ठीकु आहे। प्री रीडिंग मीन्स बिफोर रीडिंग, प्री रीडिंग मीन्स बिफोर रीडिंग, ठीकु आहे। सिर्फ़ु ही प्री जी माना हिन में आई, प्री मीन्स बिफोर, प्री रीडिंग, प्री राइटिंग, ठीकु आहे। अच्छा पुट, पोस्ट, पोस्ट रीडिंग लिखियलु हूंदो आहे लेसन में, ॾिठो थो करे पोस्ट रीडिंग। पोस्ट रीडिंग मीन्स आफ्टर रीडिंग, रीडिंग करे पढ़ी उन खां पोइ तव्हां जेके एक्टिविटीज़ कंदा आहियो, क्वेश्चन्स आंसर्स वग़ैरह जेके आहिनि सॉल्व कंदा आहियो, उनखे उहा एक्टिविटी जेका आहे पोस्ट रीडिंग आहे, उहा बाद में करणी पवंदी आहे असांखे, ठीकु आहे। पोस्ट रीडिंग मीन्स आफ्टर रीडिंग, पढ़ण खां पोइ। अच्छा बाबा, वेकअप, वेकअप जो सिनोनिमस छा आहे? अवेक, अराउज, ठीकु आहे। अच्छा, वेक अप हिकिड़ो हूंदो आहे वेकअप, ॿियो हूंदो आहे गेट अप, ठीकु आहे। वेकअप जो मतिलबु आहे जस्ट अखियूं पटणु, छा? जस्ट अखियूं पटणु निंड मां, ठीकु आहे। आयो तव्हां पंहिंजे बिस्तरे ते ई। गेटअप मीन्स बिस्तरे मां उथी वञु, सही आहे। गेटअप ऐं वेकअप में इहो फ़र्क़ु हूंदो आहे, ठीकु आहे। उन जो आहे अवेक या अराउज। फॉल सिक, ही हैज़ फॉलन सिक, ठीकु आहे। फॉल सेकंड फॉर्म आहे फेल, थर्ड आहे फॉलन, ठीकु आहे। फॉल सिक माना बीमार थियणु, बीमार थी पवणु। बिकम इल माना बीमार थी पवणु, ठीकु आहे। ह्यूज, ह्यूज जी माना आहे वॾो,
ह्यूज माना वॾो, ठीकु आहे पुट। ह्यूज जा काफ़ी वर्ड ॿिया बि आहिनि, मूं हिते 4 लिखिया आहिनि, ठीकु आहे, जेके अहम आहिनि तव्हांजे लाइ। ॿिया बि आहिनि, अगरि तव्हां लिखणु चाहे त ह्यूज बि आहे पुट। लॉर्ज मीन्स वॾो, एनॉर्मस मीन्स वॾो, ग्रॉस मीन्स वॾो, वास्ट मीन्स वॾो, बिग मीन्स वॾो, ठीकु आहे न। बिग बि हिन में अची थो वञे त हीअ जेके आहे न ग्रॉस, शायदि तव्हां हीअ ॿुधो हूंदो आहे, ग्रॉस या एनॉर्मस वग़ैरह, ठीकु आहे, इहे बि हिन जा सिनोनिमस आहिनि, ठीकु आहे पुट। सरप्राइज़्ड माना हैरान थियणु। ह्यूज माना वॾो बाबा, ह्यूज माना वॾो। सरप्राइज़ जो मतिलबु आहे हैरान थी वञणु, हैरानगीअ में पहुचणु, ठीकु आहे न पुट। उनजो जेको सिनोनिमस आहे एस्टोनिश्ड या एस्टाउंडेड, अमेज़्ड, ठीकु आहे, ही सिनोनिमस आहिनि इन जा। प्रोवाइडेड मीन्स मुहैया करणु, ॾियणु, ठीकु आहे। सप्लाइड मीन्स मुहैया कयो। ऑफर्ड मीन्स कंहिंखे मुहैया कयो, का शइ कंहिंखे ॾिनी, ठीकु आहे। या प्रेज़ेंटेड, छा बाबा, प्रेज़ेंटेड माना मुहैया कयो। आई प्रेज़ेंटेड हिम अ पेन, आई प्रेज़ेंटेड हिम अ गिफ्ट, या आई प्रोवाइडेड हिम अ पेन, आई प्रोवाइडेड हिम पेपर्स, ठीकु आहे। उन जॻह ते असां इस्तेमालु कंदा आहियूं, ठीकु आहे। यानी ॿी सूरत में असां हिन जे जॻह ते गिव बि इस्तेमालु करे सघूं था, छा बाबा, गिव बि इस्तेमालु करे सघूं था। बेनिफिट मीन्स फ़ाइदो, छा बाबा, फ़ाइदो। बेनिफिट मीन्स फ़ाइदो। अवेल जो मतिलबु आहे फ़ाइदो। प्रॉफिट जो मतिलबु आहे फ़ाइदो। एडवांटेज जो मतिलबु आहे फ़ाइदो। यानी ही टई हिन जा असां सिनोनिमस लिखिया आहिनि, ठीकु आहे। बेनिफिट नाउन आहे, ठीकु आहे, नाउन तौरु इस्तेमालु थींदो आहे। हीउ जेको अवेल आहे इहो वरी वर्ब तौरु इस्तेमालु थींदो आहे। ऐं हीउ जेको अवेल आहे, इहो अवेल जॾहिं बि इस्तेमालु थींदो त प्रीपोजिशन पाण सां ऑफ खणंदो आहे, ठीकु आहे पुट। प्रॉफिट माना फ़ाइदो, ठीकु आहे। अच्छा, वाइज़ली माना अकुलमंदीअ सां, सियाणप सां, चालाकीअ सां, ठीकु आहे पुट। इंटेलेक्चुअली बि चवंदा आहियूं, इंटेलेक्चुअली बि चवंदा आहियूं, ठीकु आहे पुट। अच्छा, वाइज़ पुट, हीउ ॾिसो एडवर्ब आहे हिते, त मूं हिन जो सिनोनिमस अॻियां जेको ठाहियो आहे एडवर्ब ठाहियो आहे। LY जंहिंमें अचे थो, सभु बि LY वारा एडवर्ब कोन हूंदा आहिनि, चेंज बि हूंदा आहिनि किथे किथे, ठीकु आहे। पर ख़ासि करे मेजॉरिटी जेके आहिनि LY वारा वर्ड एडवर्ब सम्झा वेंदा आहिनि, ठीकु आहे पुट। रियलाइज़ जो मतिलबु आहे महसूसु करणु, सम्झणु, ठीकु आहे पुट। अंडरस्टैंड या कंसीडर, ठीकु आहे। टीच माना पढ़ाइणु, ठीकु आहे, सेखारणु। उनजो अदर वर्ड छा आहे पुट, ट्रेन। टीचर छा कंदो आहे, टीच कंदो आहे, ट्रेन कंदो आहे, ठीकु आहे। त यानी ट्रेन लफ़्ज़ बि इन जो सिनोनिमस आहे एड्यूकेट, ठीकु आहे। एड्यूकेट बि इन जो सिनोनिमस आहे। या ॿियनि लफ़्ज़नि में इंस्ट्रक्ट, छा बाबा, इंस्ट्रक्ट। उस्ताद केरु हूंदो आहे, टीच कंदो आहे, पढ़ाइण वारो हूंदो आहे, हिदायत कंदड़ हूंदो आहे, ठीकु आहे, इंस्ट्रक्शन ॾींदो आहे असांखे, एड्यूकेट कंदो आहे असांखे। अच्छा पुट, पुटअप मीन्स लॻाइणु, ठीकु आहे। पुटअप जो मतिलबु छा आहे, अॻियां सिनोनिमस छा आहे, सेटअप या अपरेज़, ठीकु आहे। हू जेॾी महिल पार्क जा रूल्स हुया न, डायलॉग कनि पिया, परफॉर्म कनि पिया, पार्क जा रूल्स आहिनि, उहे पार्क जे रूल्स जे बाबति ॻाल्हाइनि पिया। चए पियो त मथे जेके पार्क जा रूल्स लॻल आहिनि, ठीकु आहे, मथे जेके पार्क जा रूल्स पुटअप थियल आहिनि, असांखे उन्हनि खे फॉलो करिणो आहे, ठीकु आहे। उनजे लाइ अदर वर्ड आहे सेटअप। हीउ जेको जंहिं लेसन जी वोकेब ॿुधायां पियो न, इन लेसन खे वञी पढ़िजो, ठीकु आहे न। 6 जो जेको फर्स्ट लेसन आहे, हीउ तक़रीबन सिनोनिमस सभु उन मां ई आहिनि, उनखे वञी पढ़िजो। माना सभिनि लफ़्ज़नि जी मां ॿुधायां पियो, ठीकु आहे। उनखे पढ़ंदो त तव्हांखे सम्झ में ईंदो, ॾिसिजो वञी त उन में वाक़ई ही वर्ड आहिनि या कोन्हनि, ठीकु आहे बाबा। अच्छा, उन खां पोइ आहे कॉम्प्रीहेंशन ॿुधो आहे के? लेसन में मथां लिखियलु हूंदो आहे कॉम्प्रीहेंशन, जिन में रीड करे बसि कबो आहे, क्वेश्चन्स लिखियलु हूंदा आहिनि, उन्हनि जे मथां लिखियलु हूंदो आहे कॉम्प्रीहेंशन। तव्हां करे बि चुका आहियो, काफ़ी कॉम्प्रीहेंशन करे बि चुका आहियो, साईं शानो अच्छा तव्हांखे कॉम्प्रीहेंशन कराई आहे, ठीकु आहे। उन मां पैसेज वग़ैरह सम्झायो अथसि त कीअं कॉम्प्रीहेंड कबो आहे शयुनि खे, ठीकु आहे। कॉम्प्रीहेंशन जो मतिलबु अचे थो कंहिंखे पुट? न, एनीबॉडी एल्स? बाबा कॉम्प्रीहेंशन, ठीकु आहे पुट। कॉम्प्रीहेंशन माना सम्झ, नाउन आहे। कॉम्प्रीहेंशन सम्झ, लेसन जी सम्झ कयो, पोइ लेसन जा सवाल जवाब जेके आहिनि उहे हल कयो, पोइ उन जा जेके आहिनि आंसर तव्हां ॻोल्हियो, ठीकु आहे। कॉम्प्रीहेंशन, इन मां नाउन ठाहींदासीं, थींदो वर्ब ठाहींदासीं, थींदो छा, कॉम्प्रीहेंड मीन्स सम्झणु,
ठीकु आहे। ऐं कॉम्प्रीहेंशन मीन्स सम्झ, इहो नाउन आहे। ठीकु आहे पुट। अच्छा, कॉम्प्रीहेंशन जो मतिलबु अंडरस्टैंडिंग, उनजो सेनोनिमस थींदो अंडरस्टैंडिंग या नॉलेज। ठीकु आहे पुट। लेसन जे बारे में तव्हांखे कॉम्प्रीहेंशन हूंदी, सम्झ हूंदी, अंडरस्टैंडिंग हूंदी, नॉलेज हूंदी, पोइ तव्हां उन लेसन खे सॉल्व करे सघंदव, उन जा वर्ड वग़ैरह कढी सघंदव। ठीकु आहे, उन जी स्टोरी खे सम्झी सघंदव, उन जे मीनिंग खे सम्झी सघंदव। गेट ऑन, गेट ऑन, गेट ऑन मीन्स क्लाइम, चढ़णु। छा बाबा, हिनखे क्लाइम पढ़बो, ब न क्लाइम। ठीकु आहे, गेट ऑन चढ़णु, क्लाइम चढ़णु। ऐं माउंट, माउंट जो मतिलबु चढ़णु आहे। साईं शौकत बालाजी साहिबु तव्हांखे उन ॾींहुं ॿुधायो पिए न क्लाइम जे बारे में, क्लाइम जे बारे में चढ़ण जा लफ़्ज़ ॿुधायो साईं। ठीकु आहे न पुट। त क्लाइम जो मतिलबु आहे चढ़णु। क्लाइम जेॾी महिल असां कंहिं शइ ते चढ़ंदा आहियूं उते इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं हीउ माउंट ख़ासि करे इस्तेमालु कयो वेंदो आहे घोड़े ते चढ़ण जे लाइ। मैट्रिक जे लेसन में इस्तेमालु थियल अथव। ठीकु आहे पुट। अच्छा पुट, प्रॉपर, प्रॉपर जो मतिलबु छा आहे? प्रॉपर माना, प्रॉपर माना, प्रॉपर जो मतिलबु मुनासिब, सही। छा बाबा? मुनासिब, सही। हाणे हीउ वर्ड तव्हांजे सवाल में तक़रीबन ईंदो अथव। प्रेपोजिशन हूंदो आहे या छा, जिथे शइ असांखे पुट करणी हूंदी आहे न, उन में मथां लिखियलु हूंदो आहे त पुट दी प्रॉपर प्रेपोजिशन। पर टेस्टनि में ख़ासि करे हीउ वर्ड न हूंदो आहे, हीउ घणो हूंदो आहे। पुट दी एप्रोप्राइट प्रेपोजिशन मीन्स मुनासिब। जंहिंमहिल तव्हांखे सवाल सम्झ में कोन ईंदो, सवाल जी माना न ईंदी, त प्रेपोजिशन बि कोन लॻाईंदव। ठीकु आहे न। पुट दी एप्रोप्राइट प्रेपोजिशन यानी मुनासिब प्रेपोजिशन लॻायो। हिते कहिड़ो लॻणु घुरिजे। ठीकु आहे। प्रॉपर जो अदर वर्ड आहे एप्रोप्राइट। अच्छा बाबा, ई जॻह कान्हे, कुझु हेॾा लिखिया अथमि। हीड, हीड, हीड जो मतिलबु आहे तवजह ॾियणु। हीड माना तवजह ॾियणु। ठीकु आहे। पे अटेंशन, पे अटेंशन इन जो सेनोनिमस आहे। या ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चई सघूं था त लिसन टू, लिसन टू, कंहिंखे ॿुधण ई जेको आहे, कंहिं ॾे गौर करणु, उनखे असां हीड चऊं। जेकॾहिं तव्हांखे चए प्लीज़ हीड टू मी, यानी चए थो प्लीज़ लिसन टू मी, प्लीज़ पे अटेंशन टू मी। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ बाबा करेज, करेज मीन्स, करेज जो मतिलबु छा आहे बाबा? करेज मीन्स हिम्मत, हौसलो। करेज मीन्स हिम्मत, हौसलो। इन जे लाइ पुट ॿियो वर्ड आहे डेयरिंग। छा? डेयरिंग। डेयरिंग माना हिम्मत, हौसलो। ब्रेवरी माना हिम्मत, हौसलो, बहादुरी। फियरलेसनेस, छा? फियरलेसनेस। ठीकु आहे। थोरा आहिनि ॿिया बि हिन जा वर्ड। ठीकु आहे। पर जेके आम आहिनि उहो तव्हांखे लिखी ॾिना आहिनि। ठीकु आहे। डॉन्टलेसनेस बि हिन जो हूंदो आहे। ठीकु आहे। या काइंड हार्टनेस, काइंड हार्टनेस, या लाइन हार्टनेस, शींहं जी दिलि वारो। छा? इहे ॿई वर्ड बि इन जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। पर इहे जनरल आहिनि, इहे न ईंदा हिन में। हिननि मां को अचे। ठीकु आहे। आयो त असांजो हिननि मां को अची सघे थो। ठीकु आहे पुट। इहे सेनोनिमस नोट कया आहिनि सभिनी? मूव कयूं अॻिते? अच्छा बाबा, हाणे पाण अचूं था त सेनोनिमस जेके असां ठाहींदा आहियूं पुट, उहे सेनोनिमस ख़ासि करे कहिड़नि कहिड़नि लफ़्ज़नि जा ठही सघंदा आहिनि। ठीकु आहे। सेनोनिमस हिकु त असां नाउन जो ठाहींदा आहियूं। छा जो ठाहींदा आहियूं? नाउन जो सेनोनिमस ठाहींदा आहियूं। ॿियो सेनोनिमस असां ठाहींदा आहियूं वर्ब जो। टियों सेनोनिमस ठाहींदा आहियूं असां एडजेक्टिव जो, एडवर्ब जो। ॿियनि लफ़्ज़नि जा घटि ठाहींदा आहियूं। ठही वेंदा आहिनि। ठीकु आहे। पर उहे लफ़्ज़ माना महदूद आहिनि। या प्रेपोजिशन आहिनि। ठीकु आहे। या कंजक्शन आहिनि, उहे महदूद लफ़्ज़ आहिनि। पर एडवर्ब ऐं जेके वर्ब आहिनि, नाउन आहिनि, इहे अनकाउंटलेस आहिनि। ॻणे बि नथा सघूं, खुटण जा ई न आहिनि। सॼी उमिरि पिया यादि कयो, पर यादि पिया कंदव। ठीकु आहे। हाणे जेको वर्ब आहे पुट, उन वर्ब जा तव्हां ठाहे सघो था। जेको वर्ब आहे उन जा सेनोनिमस ठहंदा। जेको एडवर्ब आहे उन जा सेनोनिमस ठहंदा। जेको एडजेक्टिव आहे उन जा ठहंदा। जेको नाउन आहे उन जा सेनोनिमस ठहंदा। हिते जेके मूं लिखिया हूंदा तक़रीबन उन में या त को नाउन हूंदो, या त वर्ब हूंदो, या त एडजेक्टिव हूंदो, या त एडवर्ब हूंदो। प्रेपोजिशन शायदि मूं किथे न लिखियो हुजे। ठीकु आहे पुट। अच्छा, हाणे हिननि खे सुञाणंदा कयो। जेको एडवर्ब हूंदो आहे उहो एडवर्ब पढ़ सां उनजे लास्ट में तक़रीबन एल वाई एड थियल हूंदो आहे। छा इस्तेमालु थियल हूंदो आहे? एल वाई जंहिंमें लॻल हूंदो आहे उहो तक़रीबन एडवर्ब हूंदो आहे। जीअं हिते मूं इस्तेमालु कयो आहे वाइज़ली। वाइज़ली असांजो छा आहे पुट?
एडवर्ब आहे, ठीकु आहे न। जीअं क्विकली लव्स थिए, स्लोली लव्स थिए, हैप्पीली लव्स थिए, रेडीली लव्स थिए, ठीकु आहे। इहे सभई असांजा एडवर्ब आहिनि। अच्छा, जेकॾहिं एडजेक्टिव लफ़्ज़ में एडजेक्टिव हुजे ऐं उन जे लास्ट में तव्हां ly पुट कंदव त ठही वेंदो छा? एडवर्ब। छा ठही वेंदो? एडवर्ब। पर कॾहिं कॾहिं ly लफ़्ज़ सां एडजेक्टिव इस्तेमालु थींदो अथव, ठीकु आहे न। अच्छा, जेकॾहिं हुजे एडजेक्टिव, एडजेक्टिव में तव्हां ly मिलायो था त उहो एडवर्ब ठहंदो, ठीकु आहे। जीअं असां चवंदा स्लो एडजेक्टिव आहे, स्लोली एडवर्ब ठही वियो। क्विक एडजेक्टिव आहे, क्विकली एडवर्ब ठही वियो, ठीकु आहे। रेडी एडजेक्टिव आहे, रेडीली एडवर्ब ठही वियो, ठीकु आहे। पर जेकॾहिं तव्हां पुट नाउन, नाउन में ly लॻंदी आहे, ॾिठी आहे कंहिं केॾी महिल? नाउन में ly लॻल ॾिठी आहे केॾी महिल कंहिं? नाउन ईअं कोन थो चवां त पुट मार्कर चवां त तव्हां हिन में ly लॻायो, न। मख़सूस नाउन हूंदा आहिनि जिन में ly जो इस्तेमालु थींदो आहे, पर पोइ उहो एडवर्ब न ठहंदो आहे। पोइ उहो ठही वेंदो छा पुट? उहो वरी एडजेक्टिव ठही वेंदो। छा ठही वेंदो? एडजेक्टिव। पोइ तव्हांजे लाइ हिकिड़ो कॉमन मिसाल आहे, ॾिसो पुट, हीउ ॿुधो अथव? वीक हफ़्तो नाउन, इन में वीकली, वीकली लफ़्ज़ जेको आहे इहो छा आहे पुट? एडवर्ब कोन अथव, इहो एडजेक्टिव अथव। अञा जेकॾहिं यकीन न अचेव त जेको एडजेक्टिव हूंदो आहे न पुट, एडजेक्टिव इस्तेमालु कबो आहे त हमेशह उन खां पोइ नाउन रखिबो आहे, हा न। त छा चवंदा आहियूं? वीकली टेस्ट, वीकली टेस्ट, टेस्ट नाउन आहे, टेस्ट खां पहिरियां पियो आहे, यानी हफ़्तावार टेस्ट, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां जीअं मंथ लिखंदा आहियूं असां, मंथ, मंथली, हाणे ly लॻो पियो आहे, एडवर्ब न आहे पुट, छा थी वियो? एडजेक्टिव थी वियो। नाउन में बसि ly लॻाइणी आहे। फ्रेंड, फ्रेंडली, फ्रेंडली छा थी वियो? एडजेक्टिव, एडवर्ब आहे। फ्रेंडली एडजेक्टिव आहे, ठीकु आहे, एडजेक्टिव आहे। ऐं ईयर, ईयरली कंदा आहियूं, छा थी वियो? सालियानो, एडजेक्टिव थी वियो, ठीकु आहे पुट। इन्हनि शयुनि ते थोरो फोकस करिणो आहे, लफ़्ज़नि खे पार्ट ऑफ स्पीच वग़ैरह ते तवजो करिणो पवंदो, ठीकु आहे। थैंक यू वेरी मच।